खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे जाम शोरो मां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में मुहर्रम हराम जे जुलूसनि ऐं मजलिस में ज़िला इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण तरफ़ां बहितरीन कम करण ते इसनैन अंजुमन शहज़ादा अली असगर ऐं सेवण शरीफ़ जा उहिदेदार ऐं मेंबर इंतिहाई तह दिल सां शुक्रगुज़ार आहिनि। मुहर्रम हराम जे जुलूसनि जी परमिट होल्डर सैयद गुल मोहम्मद शाह लखियारी उर्फ राजा साईं सजादा नशीन दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह डॉक्टर मेहदी रज़ा शाह सब्ज़वारी सजादा नशीन दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह SSP जाम शोरो तारिक नवाज़ ऐं उन जी समूरी टीम में मेजर असद अली म्यूनसिपल कमेटी सेवण जे चेयरमैन सैयद शहजाद हैदर शाह सब्ज़वारी ऐं उन जी समूरी टीम में SHO सेवण मज़हर हुसैन नाइच ऐं उन जी टीम सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस सेवण जे डायरेक्टर मखदूम काज़ी मोइनुद्दीन सिद्दीकी ऐं उन जे स्टाफ हेस्को सब डिवीज़न सेवण जे सुहेल असलम परवेज़ मेमण ऐं उन जी टीम असिस्टेंट मैनेजर औकाब दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह एजाज़ हुसैन चन्ना ऐं दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे सेक्रेटरी इंचार्ज जनाब सैयद नजफ अली शाह ऐं उन जी टीम ऐं सेवण जे तमामु सादात मोमिनीन अज़ादार मंगणार फ़क़ीरनि जिन मुहर्रम हराम दौरान बहितरीन ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं ऐं तमामु घणो तावन कयो। रब पाक खां दुआ आहे त अल्लाह साईं संदन पुरख़ुलूस ख़िदमतूं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाई।